नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त ॾुखोयल इंसाननि जी ख़िदमत कंदड़ ऐं समाजी अॻवान अब्दुल सत्तार ईदी खे अॼु असां खां विछड़े 3 साल गुज़री विया आहिनि। ॾुखोयल इंसाननि जी केतिरनि ई सालनि खां ख़िदमत कंदड़ समाजी अॻण अब्दुल सत्तार ईदी जी लाॾाणे खे 3 साल गुज़री विया आहिनि। अब्दुल सत्तार ईदी 28 फरवरी 1928 में भारत रियासत गुजरात जे शहर बाटोन में पैदा थियो। हिन 11 साल जी उमिरि में पंहिंजे बीमार माउ जी ख़िदमत जी ज़िम्मेवारी खईं, जेका ज़िपियाकस जी बीमारी में मुब्तला हुई। हिन 5,000 रुपयनि खां पंहिंजे फलाई मर्कज़ ईदी फाउंडेशन जी बुनियाद विधो वियो। लावारिस ॿारनि जे बेसहारा औरतनि ऐं बुज़ुर्गनि जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते मर्कज़ क़ाइमु कया विया। असां खां त जुदा थी विया आहिनि, पर नौजवान जे लाइ इहो पैगाम छॾे वियो त कॾहिं बि ग़रीब माण्हुनि जी मदद लाइ पोइते न हटिजो। असांखे हर हाल में इंसान जी ख़िदमत खे जारी रखणो। अब्दुल सत्तार ईदी जे पुटु फैसल ईदी इन मौक़े ते चयो त ईदी साहब जे वञण जो वॾो नुक़सानु आहे, इन जी खोट कॾहिं बि पूरी न थींदी। ईदी जी रज़ाकारनि जो कारण आहे त अब्दुल सत्तार ईदी पाकिस्तान खे फलाही रियासत ॾियणु चाहींदो हो। इन जी छॾियल मिशन खे जारी रखियो वेंदो। अब्दुल सत्तार ईदी जी समाजी फलाही ख़िदमतनि जे एवज़ खेसि केतिरनि ई एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो। जॾहिं त स्टेट बैंक तरफ़ां संदसि लाइ यादगार सिको बि जारी कयो वियो, जॾहिं त संदसि तदफ़ीन जे मौक़े ते 19 तोपनि जी सलामती ॾिनी वई हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।